कौन इस्तेमाल कर रहा है? ॾिसो हिकिड़ो पाण खे जेको आहे सो हितां जो दादा समंदर चेयरमैन आहे, जंहिं चेयरमैन ते हिकिड़ो आहे नओं सिलसिलो शुरू थियो आहे भाईजान जो हथु आहे, जंहिंते भाईजान जो हथु आहे त थी सघे थो शायदि त भाईजान को नोटिस वठण लाइ बि तयारु कोन्हे। उनजे करे असां चऊं था त सहाफ़ियुनि जो कमु आहे, सहाफ़ी लिखंदा रहंदा, कलम धणी आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त केतिरा सहाफ़ी जेके सिंध जे अंदरि शहीद थी विया, केतिरा ज़ख़्मी आहिनि और केतिरा सहाफ़ी जेको आहे सो जेलनि में वाड़िया विया आहिनि। सहाफ़ी इन शयुनि मां डिॼण वारा कोन्हनि। असांजो ही पूरो में एहतजाज जारी आहे ऐं जारी रहंदो। इंशाअल्लाह ही असांजो एहतजाज ख़तमु थियण वारो न आहे। असां ही एहतजाज पंहिंजो जारी सारी रखंदासीं। असांजो ही एहतजाज अॼु जेको आहे ओलह प्रेस क्लब जे मेज़बानी में आहे ऐं उन खां पोइ असांजो जेको एहतजाज हूंदो उहो हसनाबाद चौकी जे भरिसां ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो लामत जोड़ींदासीं त आया असां गवर्नर हाउस जे अॻियां या CM हाउस जे अॻियां या वरी मेयर हाउस जे अॻियां मेयर जे दफ़्तर जे अॻियां असां जेको आहे सो धरणो ॾींदासीं। ऐं असां वरी बि पीपुल्स पार्टी जे आला क़यादत खां ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयूं था त तव्हां जेको आहे सो पंहिंजे लाला रहीम जे इन हरकतनि जो नोटिस वठे। तो हमारा स्टेप बाय स्टेप जैसे हमारा एहतजाज चल रहा है, ये एहतजाज हमारा आज इधर है, उसके बाद हमारा हसनाबाद चौकी पुरानी चौकी के बराबर में एहतजाज है और उसके बाद हम सोचेंगे कि आया हम वज़ीर आला हाउस के सामने धरना दें या मेयर के दफ्तर के सामने हमारा धरना होगा। ये असां लाला के ॿुधाइण था चाहियूं त लाला कुझु ॾींहंनि खां वठी जेके चाइना जा बुल्टा की कुतरा असांजे पोयां छॾिया आहिनि, असां इन्हनि खां डिॼण वारा न आहियूं। असां कलम धणी हमेशह जेको आहे पुरअमन एहतजाज कयो आहे ऐं असांजो पुरअमन एहतजाज जारी आहे, जारी रहंदो। चेयरमैन जा जेको सो माण्हू छॾण जेके सहाफ़ियुनि खे नाज़िबा हाणे त ॿोली बि इस्तेमालु करे रहिया आहिनि, छा चवंदा आहिनि? ॾिसो असां कलम धणी आहियूं, सहाफ़ी आहियूं, असांजो सवा महीने खां मुसलसल जेको आहे पुरअमन एहतजाज आहे ऐं असां पंहिंजे सवा महीने जे चइनि पंजनि एहतजाजनि में कॾहिं बि को नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे और ना कि असां उन्हनि खे का टुक लानत बि कई आहे। और मुंहिंजे चवण जो असल मक़सदु इहो ई आहे कि जेसीं ताईं इन शइ जो आला क़यादत नोटिस नथो वठे ओसी ताईं मुंहिंजे ख़्याल में त हिन माण्हू खे को परवाह न हूंदो, छो जो हीअ आहे अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हीअ हिकिड़ो गुंडे क़िस्म जो माण्हू आहे। ऐं हाणे बि कुझु मीडिया ते जेको आहे सो टिकर वग़ैरह हली रहिया आहिनि, तव्हां शायदि ॿुधा बि हूंदा त उहो ठेकेदारनि खे बि अगवा करे उन्हनि खां जेको आहे सो भत्ते जो डिमांड करे थो। त अहिड़े तरीक़े सां असां सम्झूं था ही कचे जो न पर पके जो हिकिड़ो वॾो डाकू आहे, हीअ रज़न आहे। अगरि केर बि हिन जे अॻियां ॻाल्हाए थो त उन्हनि खे या त धमकायो वञे थो हथियारनि जे तौर ते, जेकॾहिं न त उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां जीअं सहाफ़ियुनि खे लीगल नोटिस ॾेई धमकायो वञे थो। असां हिन जे लीगल नोटिसनि खां डिॼण वारा न आहियूं ऐं कुझु ॾींहंनि खां असांजे एहतजाज जीअं हलंदड़ आहे इन विच में हिननि खां बुलटाकी चाइना जा बुलटाकी छॾिया आहिनि असांजे सहाफ़ियुनि जे पोयां जेके भौंकनि था, जेके मीडिया ते भौंकनि था, जेके सहाफ़ियुनि ते भौंकनि था। असां लाला खे ॿुधाइण था चाहियूं त लाला कन खोले ॿुधी छॾ, इहे तुंहिंजा बुलटाकी कुता कुझु बि न करे सघंदा। असां हिननि खां डिॼण वारा न आहियूं। असांजो एहतजाज जारी आहे ऐं जारी रहंदो। हीअ एहतजाज असांजो स्टेप बाय कलम धनी है और कलम चलाने वाले हैं। हमने आज तक ये नहीं है कि हम कुछ चला नहीं सकते, चलाना हमारे को भी आता है, जवाब देना हमारे को भी आता है, लेकिन कहने का मकसद है हम अपने कलम और अपने सहाफ़त के आगे मजबूर हैं, इसीलिए हम उसको ऐसा जवाब नहीं दे रहे हैं या गंदे अल्फाज इस्तेमाल नहीं कर रहे हैं। इसका मकसद ये नहीं है कि वो हमारे शराफत से नाजायज़ फ़ायदा उठाए। इसलिए हम पीपल्स पार्टी के मरकज़ी क़यादत से भी मुतालबा करते हैं कि आप इसका नोटिस लो और अगर नहीं है तो हमारा स्टेप बाय स्टेप जैसे हमारा एहतजाज चल रहा है, ये एहतजाज हमारा आज इधर है, उसके बाद हमारा हसनाबाद चौकी पुरानी चौकी के बराबर में एहतजाज है और उसके बाद हम सोचेंगे कि आया हम वज़ीर आला हाउस के सामने धरना दें या मेयर के दफ्तर के सामने हमारा धरना होगा। ये स्टेप बाय स्टेप हमारा एहतजाज चलता रहेगा। देखो, पहली बात तो मुझे खुशी इस बात की हो रही है कि सहाफ़ियों के एहतजाज के बाद और मुग़ल आज़म को हमने पहली बार ACO से निकलते हुए बाहर जैसे भाई ने बताया कि गटर के समझो के ढकनों के ऊपर खड़ा हुआ देखा है।
नाजेबा लफ्ज़ इस्तेमाल करना उनका हक है, और मैं कहूँगा जो उसका ज़रफ़ है वो अपना ज़रफ़ दिखा रहा है, उसके लिए तो हम कुछ कह नहीं सकते हैं। लेकिन कहने का असल मकसद ये है कि ये एक समझो कि दाजला है, जिसी को हम दाजला कहते हैं, सिंधी में एक अल्फाज है जिसका पाला हुआ दाजला है। अब उसके लिए हम क्या कहेंगे, क्यों पार्टी की आदत को हम बार बार जो मुतला किया है हमने कि यार इस बंदे को कम से कम इतना करो कि आप इसी बंदे का कुछ न कुछ छानबीन करो कि ये आजकल क्या कर रहा है क्या नहीं कर रहा है। लेकिन कहते हैं कि पीपल्स पार्टी में भी भाईजान कुछ हैं जिनके ऊपर भाईजान का हाथ है ना, वो बंदा तो मेरे ख्याल में उससे तो कोई पूछ भी नहीं सकता है। तो इस तरीके से हमारे टाउन चेयरमैन के ऊपर भी भाईजान का हाथ है। तो जैसे भाई ने बोला है कि जो गंगा से तो हो सकता है कि सब हाथ धोए होंगे, तो इसी वजह से हम भी यही कहते हैं कि ये ना समझे कि सहाफ़ियों का एहतजाज इंडस प्रेस क्लब तक ही ख़त्म हो गया। नहीं, ये ख़त्म होने वाला हमारा एहतजाज नहीं है। स्टेप बाय स्टेप, जैसे हमने पहले ही लासीगोट से शुरुआत किया है, अयूब गोट से इंडस प्रेस क्लब, उसके बाद जो हमारा ईस्ट प्रेस क्लब पर एहतजाज है, और उसके बाद हमारा जो है लामल तैयार करेंगे। आया हम मेयर के दफ्तर के सामने करें या CM हाउस के सामने करें या हम सिंध सेक्रेटरीट के सामने करेंगे। और इस तरीके से हमारा जो ये एहतजाज है ये ख़त्म होने वाला नहीं है, ये एहतजाज हमारा जारी सारी रहेगा। थी उनखे हाणे ॿियो को रस्तो हथी नथो अचे, रुगो इन शयुनि जे। ऐं मां अॻु में बि चयोसि, हाणे बि चवंदुसि त असांखे हिकिड़े शइ जी त तमामु घणी ख़ुशी आहे जो असांजे एहतजाजनि खां पोइ जेके एसियुनि में वेठल माण्हू, जेके ऑफिसनि में एसी, घरनि में एसी, उन्हनि जे गाॾियुनि में एसी, उहे अॼुकल्ह जेको आहे सो रोडनि ते फिरनि था। असांजो पहिरियों फतह त इहो ई आहे। ऐं उन खां अलावा जेको नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु करणु लाज़िमी आहे, उहो पंहिंजो औकात ॾेखारींदो, जंहिंजी जेका औकात हूंदी उहो औकात ई हूंदो। अहिड़ा नाज़ेबा लफ़्ज़ त थी सघे थो एहतजाजनि में थींदा आहिनि। असांजो मुसलसल ही टियों एहतजाज आहे। अहिड़े एहतजाज में असां कॾहिं नाज़ेबा लफ़्ज़ न ॻाल्हाया, उनजे ख़िलाफ़ न चयोसीं। असां वरी बि उनजे पार्टी क़यादत खां मुतालबो कंदा आयासीं, छो जो असांजो हिकिड़ो शख़्सी उन माण्हू सां तकरार आहे। तकरार बि कोन्हे, सिर्फ़ु असांजो इहो शइ आहे त तूं ग़लति आहे, तूं पाण खे फ़रऊन सम्झे थो ऐं पाण खे जेको आहे सो इलाइक़े जो डॉन सम्झे थो, ईअं कोन्हनि। और कलम धणी खे तुंहिंजो जेको आहे सो इहो हक़ सच लिखण ते तोखे आइनो ॾेखारण ते तो जेको लीगल नोटिस ॾिनो आहे, इहो पंहिंजो लीगल नोटिस वापसि वठि ऐं सहाफ़ियुनि खां माफ़ी वठि। जेसीं ताईं हू सहाफ़ियुनि खां माफ़ी न वठंदो, इहो लीगल नोटिस वापसि न वठंदो, असांजो इहो एहतजाज जारी सारी रहंदो। ऐं ईअं स्टेप बाय स्टेप असांजो जेको आहे सो एहतजाज जारी सारी रहंदो इंशाल्लाह। जेको पाण खे डॉन सॾाईंदड़ टाउन चेयरमैन लाला रहीम, जंहिं कुझु वक़्तु अॻु में जेको असांजे सिंधी सहाफ़ियुनि खे जेको आहे लीगल नोटिस ॾिना ऐं हिरासा करण जी कोशिशि कई। हमेशह ईअं थींदो रहंदो आहे त कंहिं बि हक़ सच लिखंदड़ सहाफ़ीअ खे लीगल नोटिस बि मिलंदा आहिनि, धमकियूं बि थींदा आहिनि। असां हुनजे धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं, न कि लीगल नोटिसनि खां डिॼूं था। इहे लीगल नोटिस असांखे हमेशह मिलंदा रहंदा आहिनि, इन शयुनि मां असां डिॼण वारा न आहियूं। पर हू पाण खे डॉन सॾाईंदड़, जंहिंजे ख़िलाफ़ तक़रीबन असांजो पूरो महीनो थियो आहे एहतजाज खे मुसलसल असांजो स्टेप बाय स्टेप एहतजाज हलंदो अचे थो ऐं असां थका बि न आहियूं। ऐं हू न सम्झे त असां जेको आहे बसि असांजो जेको आहे एहतजाज हिते ई ख़तमु आहे, अञा असांजी एहतजाज जेका आहे उहा हलंदी रहंदी ऐं जेको आहे स्टेप बाय स्टेप ही एहतजाज हलंदी। अॼु असांजो पहिरियां लासीगोट खां शुरूआत थी आहे, उन खां पोइ अयूब गोट, अॼु इंडस प्रेस क्लब वारनि जी मेज़बानी में आहे ऐं उन खां पोइ असांजो जेको आहे स्टेप बाय स्टेप अहिड़े तरीक़े सां ओलह प्रेस क्लब थिया। उन खां पोइ असां जेको आहे सो लामल जोड़ींदासीं त असां आया मेयर जे ऑफिस जे अॻियां जेको आहे सो धरणो ॾियूं या पोइ कराची प्रेस क्लब जे या सिंध असेंबली जे अॻियां। पर इहो असांजो एहतजाज इंशाल्लाह जारी ऐं सारी रहंदो जेसीं ताईं पाण खे डॉन सॾाईंदड़ लाला रहीम सहाफ़ियुनि खां माफ़ी नथो वठे, पंहिंजो लीगल नोटिस वापसि नथो वठे, ओसी ताईं असांजी एहतजाज जारी रहंदी। बाय स्टेप हर प्रेस क्लब ते अहिड़े तरीक़े सां असां एहतजाज बि रिकॉर्ड कराईंदासीं ऐं थी सघे थो अगरि ज़रूरत पियो त रोडनि ते बि अची वेंदासीं, जेसीं ताईं हू पंहिंजो जेको आहे लीगल नोटिस वापसि नथो वठे ऐं माफ़ी सहाफ़ियुनि खां नथो वठे, ओसी ताईं असांजी एहतजाज जारी रहंदी।
सभ खां पहिरियां त मां इहो चवंदुसि असल में सहाफ़ी जेको आहे उहो हर मसइले ते हिकिड़ो आइनो ॾेखारण वारो हिकिड़ो आइनो आहे ऐं सहाफ़ियुनि जॾहिं आइनो ॾेखारणु शुरू कयो त हिकु गुंडे माण्हू पंहिंजो गुंडागर्दी ॾेखारणु शुरू कयो ऐं नबी बख्श खे जेको आहे हुन लीगल नोटिस ॾेई करे इहो साबित कयो त मां ना हलायां ऐं तव्हां जेको आहे सो मुंहिंजे अगरि करप्शन खे ज़ाहिर कंदो त मां तव्हांजो आवाज़ खे दॿाईंदुसि। अॼु हीउ जेको एहतजाज आहे उनजे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त लाला रहीम अॼु तूं ॾिसी अचु तूं सिर्फ़ु हिकिड़ो ई नबी बख्श सम्झी करे जेको लीगल नोटिस ॾिनो ऐं नबी बख्श खे अकेलो न आहे अॼु ही पूरी सहाफ़ी बिरादरी जेका आहे उहा नबी बख्श सां गॾु आहे ऐं इंशाअल्लाह गॾु रहंदो ऐं तोखे असां भरपूर तरीक़े सां हिन जो जवाबु ॾींदासीं ऐं रुॻो इहो न आहे की असांजो अॼु इहो जेको आहे एहतजाज आहे असांजो इहो एहतजाज स्टेप बाय स्टेप मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त स्टेप बाय स्टेप हलंदो रहंदो जंहिंजे लाइ असां कमेटी बि जोड़े वरिती आहे। अॼु जेको आहे गॾा प्रेस क्लब जे मेज़बानी में एहतजाज हो ऐं हिन खां पोइ वरी जेको आहे उहो ईस्ट प्रेस क्लब वारनि जो आहे ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो इंडस प्रेस क्लब ते थींदो ऐं उन खां बाद जेको आहे सो असांजो ईस्ट प्रेस क्लब ते एहतजाज आहे ऐं उन खां पोइ लाइ जोड़ींदासीं त आया असां वज़ीर आला हाउस जे अॻियां धरणो ॾियूं या असां जेको आहे सो ऐं मेयर जे ऑफिस जे अॻियां धरणो ॾींदासीं ऐं हिनखे माफ़ कॾहिं बि कोन कंदासीं। इहो न सोचे त मां सिर्फ़ु जेको आहे सो इन्हनि खे धमकियूं ॾेई या लीगल नोटिस मोकिले हिननि खे हिरासत करे सघां थो इहे कुझु बि कोन्हे। तुंहिंजे वकील असांखे लीगल नोटिस ॾिनो आहे त को परवाह न आहे असांखे हिन शयुनि जो छो जो असां वटि पाण वटि बि इदारनि में लीगल एडवाइज़र मौजूदु आहिनि ऐं इन जो जवाबु असां तोखे बिल्कुलु न ॾींदासीं छो तोखे असां लीगल नोटिसनि जो जवाबु ॾियूं माना हिन जो मक़सदु इहो आहे तोखां असां घबरायूं था या डिॼूं था असां कंहिंखां न सहाफ़ी घबराईंदा आहियूं न डिॼंदा आहियूं। असांजो हूअं ई सर तिरी ते रखियल आहे केतिरा सहाफ़ी शहीद थिया आहिनि ऐं केतिरा सहाफ़ी ज़ख़्मी आहिनि केतिरनि सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। ख़ैर असांजो बि शहीदनि में नालो लिखिबो ऐं इंशाअल्लाह असां तुंहिंजे कंहिं बि इन धमकियुनि मां डिॼण वारा न आहियूं ऐं तोखे भरपूर जवाबु ॾींदासीं। महिरबानी।